उॾेरोलाल विलेज, ख़ैबर उॾेरोलाल स्टेशन ऐं भरपासे वारनि ॻोठनि में मंशियात जहिड़ोकि कचो शराब, चर्स, सफ़ीना ऐं मावा गुटखा जो कारोबार उरूज ते पहुची चुको आहे। उन मौक़े ते उॾेरोलाल ऐं ख़ैबर जे शहरनि सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त हिते चर्स, कचो शराब ऐं सफ़ीना ऐं मावा गुटखा जो सरेआम वाहिपो हली रहियो आहे। कचे शराब जे पीअण करे केतिरा ई नौजवान पेट जी बीमारियुनि में मुब्तला थी पंहिंजो क़ीमती जानियूं विञाए चुका आहिनि। मथां वरी अॼुकल्ह मावा गुटखा जो कारोबार उॾेरोलाल शहर ऐं उॾेरोलाल स्टेशन ते सेलमैन सरेआम कैबिननि ते थैलियूं भरे विकिरो करे रहिया आहिनि। एतिरे क़दुरु जो वॾनि खे ज़हरीलो गुटको खाईंदे ॾिसी हाणे नंढा ॿार बि मावा गुटको खाइनि था। अफ़सोस, हद जी पुलिस छो ख़ामोश आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।